अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ऐं सुबुह जा थिया आहिनि 11:15। कम वारी माई कमु करे हली वई, पोयां थांव धोता पिया आहिनि। इहे थोरी देरि खां पोइ 11-12 बजे, 11 त थियण वारा आहिनि, 12 बजे खनि मां इन्हनि खे जेको आहे अंदरि कंदी आहियां। ऐं अॼु जो व्लॉग मतां तमामु मुख़्तसिर ठहे, छो त मूंखे सुभाणे या परीहं लाड़काणे लाइ निकिरणो आहे, त मूंखे इलाही सारी तयारी करणी आहे, पैकिंग अञा रहे थी, कमु इलाही आहे। सो थी सघे थो त मां प्रॉपर व्लॉग्स न बि ठाहे सघां या अॼु जो व्लॉग मतां नंढो ठही वञे। उनखां अलावा जॾहिं मां वेंदमि सफ़र जी वीडियो ठाहींदमि, कोशिशि कंदमि। ऐं पर इहो आहे जो मां रोज़ जो व्लॉग न ॾेई सघंदमि। डेली व्लॉग्स जेके तव्हां मुंहिंजा ॾिसो था उहे मां न ॾेई सघंदमि, छो त उते असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदासीं, कंहिंजे घर वेंदासीं, को असां ॾे ईंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी जूं वीडियोज़ नथियूं ठाहे सघजनि। हर को न चाहींदो आहे माण्हुनि जे साम्हूं अचणु। ऐं SOS विलेज जाम शोरो जे बारे में मां जेको बि तव्हां सां शेयर कयां थी, उन में अॼु हिकिड़ो क्लिप ऐड कंदमि। उन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त हिननि माण्हुनि खे कहिड़ी कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे, उन्हनि खे छा छा खपे। उते जेके ॿारनि खे माइरूं पालीनि थियूं, जेके मदर्स रखियल आहिनि, उहे पघार ते रखियल आहिनि, उहे तमामु ग़रीब मायूं हूंदियूं आहिनि, जिन जो दुनिया में कोई न आहे या इंतिहाई गुरबत आहे, ॿार बचा बि हूंदा अथनि तॾहिं बि उहे इन लाइक़ु न हूंदियूं त उन्हनि खे पाले सघनि। उहे मायूं पघार ते रखियल आहिनि। पोइ इन्हनि खे मसइलो इहो हूंदो त उन्हनि मायुनि खे कुकिंग सुठी नथी अचे, छो त सफ़ा ग़रीब कम्यूनिटी मां आहिनि, के त पढ़ियल बि न आहिनि। त हिननि चयो त कोई अहिड़ो हुजे जेको इन्हनि खे खाधो पचाइणु सेखारे मायुनि खे, मदर्स खे। त पोइ मूंखे रिक्वेस्ट कई वई सॉरी। ऐं मां जीअं त जेको कमु कोई न कंदो आहे उन में मां पेश हूंदी आहियां, मां चवंदी आहियां कोई त करे भला। त पोइ मां उन्हनि ॾे 2-3 दफ़ा वई हुयसि मदर्स खे कुकिंग सेखारणु, ऐं उन में कुझु जेके यंग छोकिरियूं हुयूं उन्हनि बि हिसो वरितो। सो ही मां अॼु कुझु क्लिप्स उहे बि तव्हां सां शेयर कंदमि। उन में तव्हां ॾिसी सघंदव, ऐं उहे हिकु दफ़े जूं न आहिनि, उहे शायदि 2 दफ़नि जूं मां शेयर कयां थी अॼु, त उहे बि तव्हां ॾिसी वठिजो। त यानी हिननि खे रुॻो पैसा ऐं शयूं न खपंदियूं, हिननि खे ईअं जेके सपोर्ट बि खपंदी आहे त कोई हिननि खे ट्रेंड करे, ठीकु आहे। उनखां सवाइ बि मां उन्हनि सां जेको ॿियो कमु कयो आहे हिकिड़ो, उहो बि मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन महिल जेको आहे मुंहिंजो कम जो सिलसिलो अॼु ॾाढो शदीद आहे, तमामु घणो कमु आहे। सो हर शइ जेका आहे शायदि तव्हां सां शेयर न थी सघंदी, सो प्लीज़ दिलि में न कजो। ऐं जिन खे मुंहिंजा रोज़ जा व्लॉग ॾिसण जी आदत पइजी वई आहे, सो उन्हनि खे थोरो सब्र करिणो पवंदो, छो त शहर खां ॿाहिरि जॾहिं वञिजे त उते पॉसिबल न आहे। बाक़ी जिते जिते वेंदमि, बाज़ारियुनि जो कमु आहे, कुझु बि आहे, ॻोठु वेंदमि, भेणुनि जे घर वेंदमि, थी सघे थो उन्हनि जे घरनि जी, उन्हनि जे बाग़नि जी थोरी घणी मां वीडियो भरे सघां। ऐं इहो बि पॉसिबल आहे त अॼु जो व्लॉग जेको आहे मुंहिंजो फ़िलहालु लास्ट व्लॉग हुजे, जेसिताईं वरी मां वञा, ट्रेवल करे पहुचां ऐं किथे वेही ऐं पंहिंजो कमु करे सघां। ऐं ॿियो त इंटरनेट जो मसइलो बि हूंदो आहे इलाही दफ़ा। सो अॼु जो व्लॉग अलाह जे नाले सां शुरू कयो आहे, ॾिसूं था त केतिरो तव्हां सां शेयर करे थी सघां, किथे पहुचाए थी सघां, ठीकु आहे। सो कंटिन्यू कंदासीं। सुबुह जो जेतिरी देरि माई कमु कंदी रही त मां काफ़ी सारी चोटी ठाहे वरिती सुतली जी, ऐं हिन मां रबर बैंड कढी छॾिया आहिनि, छो त हाणे मां हीअ वधीक न ठाहींदमि। जेतिरी ठाही आहे इनखे यूज़ कंदमि पहिरियों, पोइ ॾिसंदमि अगरि ज़रूरत पई त मां हिनखे वरी कंटिन्यू करे वेंदमि। ऐं हिन में मां हीअ जेको आहे क्लिप बि विझी रखी आहे, त कटियो न आहे हिनखे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन मां रबर बैंड मां इन लाइ कढिया आहिनि, छो त मां ठाहिणु बंदि कयो आहे, मूंखे न आहे ख़बर मां हीअ कॾहिं यूज़ कंदमि। त मां हिननि ते कपिड़े जूं सन्हड़ियूं पटियूं ॿधी छॾियूं आहिनि पूरे में, छो त रबर बैंड अगरि टाइम सां घणो टाइम लॻो रहे त पोइ ख़बर अथव ॻरी वेंदो आहे ऐं चिंबड़ी पवंदो आहे हिननि जे मथां, इन करे हिनखे अवॉइड कजे। सो फ़िलहालु त हिनखे यूज़ कोन थी कयां, छो त मूंखे वञिणो आहे वापसीअ ते, ॾिसंदमि त हिन जो वारो कॾहिं थो अचे। उहो आइडिया उहो ई आहे जेको मुंहिंजे ज़हन में आहे, इनशाला हिनखे मां कंप्लीट कंदसि। सो कमु मुंहिंजो जारी आहे। कुझु कपिड़ा कढिया अथमि जेके खणी वेंदमि, ज़ाहिर थोरा खणी वेंदमि, हिकु त गर्मी बि न आहे जो बार बार बदिलाइणा पवनि, ऐं ॿियो त रहंदमि बि घटि ॾींहं। खीर काढे छॾियो, ऐं हिते जेको आहे कल्ह ई कुझु खलुनि वारा करेला रखिया हुअमि कटे, उहे लंच जे लाइ ठाहिया अथमि। राति वारो मच्छीअ जो ॿोड़ बि पियो आहे। ऐं हाणे वञा थी मां ॿाहिरि, छो त मूंखे मुंहिंजूं कुझु दवाऊं ख़तमु थी वियूं आहिनि, त उहे बि एहतियातनि वठी छॾियां। ख़बर न आहे मां सुभाणे थी वञा या परीहं थी वञा, पर मां पंहिंजी तयारी जेका आहे उहा पूरी करे थी रखणु चाहियां। सो ॿाहिरां जो चकर हणी वापसि थी अचां। टाइम थियो 1:15। मां तक़रीबन 12 बजे घर मां निकितमि ॿाहिरि कम जे लाइ, ऐं पूरे 1 बजे घर वापसि आई आहियां। पाणी पी, हथ मुंहुं धोई हाणे तव्हां सां शेयर कयां थी। ऐं मां ही दवाऊं वरितियूं,
हिकिड़ी हीअ चादर वरिती पंहिंजे रस्ते में पाइण लाइ। असां हूअं त पंहिंजी कार में वेंदा आहियूं, पंहिंजी गाॾी में वेंदा आहियूं त ज़रूरत न हूंदी आहे, पर मां बस में वेंदमि त इन जे लाइ मूंखे अहिड़े क़िस्म जी कुझु खपे पई। त हीअ ॾाढी हल्की एम्ब्रॉयडरी में हीअ मूंखे मिली 600 रुपए जी, त इहा वठी आयमि मां। छो बस में बि पाइणी आहे, वरी ॻोठ बि हेॾे होॾे वेंदा आहियूं त पोइ पाईंदा आहियूं। हिकिड़ो ही 500 जो बैग वरितमि। न वॾा बैग्स इलाही आहिनि, त एॾो नंढो मूंखे हिकिड़ो बैग खपे पियो ट्रेवल करण लाइ। ऐं माशाल्लाह सां वियमि त कट पीस जी बहार लॻी पई हुई। हीअ 3 पीसिस वरिता मूं उन चैरिटी वारे स्कूल जे लाइ। हीअ इलाही वॾा वॾा पीसिस आहिनि, हीअ आहिनि चादरनि जहिड़ो कपिड़ो आहे थुल्हो, पर हीअ ॿारनि जा हिननि मां ॾाढा सुठा कपिड़ा ठाहे था सघजनि। सो उन्हनि खे मां इहो आइडिया बि ॾींदमि। 2 पीसिस वरिता मां पंहिंजे लाइ। हीअ मूंखे ॾाढो बेइंतहा वणियो। हिन मां पंहिंजो पर्सनल कुझु ठाहींदमि। आहे कॉटन साटन आहे बहरहाल। ऐं हीअ हिकिड़ो प्रिंट वरितमि, छो त अलाए छा कंदमि ख़बर न आहे, पर कट पीस ॾिसी मुंहिंजो मथो फिरी वेंदो आहे हमेशह, त मां बिना ज़रूरत जे बि आहे खणी ॾियां। माना हिन हिकिड़े पीस में हेॾा सारा कलर्स ऐं प्रिंट हुया त मूं चयो हिन जो बि कुझु न कुझु ठही वेंदो। सो इहो थियो। ऐं उनखां सवाइ ॿियो छा वरितमि, ॿियो बि त कुझु वरितमि। हा, हिते भाॼीअ में सिर्फ़ु टमाटर वरितमि 1 किलो, छो त अञा थोरा फ्रिज में पिया बि आहिनि। ऐं बाक़ी सभु भाॼियूं आहिनि, छो त उन मेट्रो तां असां काफ़ी कुझु वठी आयासीं। ॿियो ही फ्राइंग पैन वरितमि स्टार शेप में। राजिया ईंदी त उहा हाफ फ्राई अंडो शौक़ सां खाईंदी आहे। राजिया ईंदी त मां उनखे हिन में पचाए ॾींदमि। ऐं हुयसि सिर्फ़ु ही हिकिड़ो स्टार शेप में, ॿिया शेप्स न हुया। कुकी कटर्स वरितमि ही, छो त बिस्किट मिठियूं मानियूं बि मां कटर सां कटींदी आहियां। हीअ आहे केक डेकोरेटिंग स्क्रैपर्स आहिनि। हिननि सां हीअ ॾिसो क्रीम हणी मथां केक जे, ऐं हिननि सां हुन ते डिज़ाइन ठाहिबो। सुराण खे ॾाढो शौक़ु आहे, मां त घटि घटि बेकिंग कंदी आहियां। सो इहा हुई मुंहिंजी कुल शॉपिंग। ऐं खपनि पियूं कुल दवाऊं ऐं मूंखे चादर वठी मां अलाए छा छा आहियां। सो हाणे घरु अची वई आहियां। हाणे सभिनी खां पहिरियों मानी पचाईंदमि, त जीअं उनखां पोइ मां विझी नमाज़ पढ़ी सघां। हीअ मां हिननि खे मदर्स खे सेखारियो कोरमो पचाइणु, छो त हिननि खे गोश्त ॾाढो मिलंदो आहे। ऐं हीअ होममेड नान हुया। इन्हनि जी रेसिपी अञा मूं पंहिंजी यूट्यूब जे लाइ बि न ठाही आहे, सो इहा बि सेखारींदमि इनशाअल्लाह। ऐं मां हिते कंटिन्यू इन्हनि सां कमु कंदी रही आहियां। मायूं वीचारियूं के ॻोठाणियूं आहिनि, सादियूं आहिनि, के किन खे ख़ासि कुकिंग स्किल्स कोन्हनि, त पोइ हिननि खे इहो मसइलो पियो थिए, जंहिंजे करे मां हिननि सां इहा हेल्प कराई। ऐं सामान सभु अथनि, मशीनूं अथनि किचन में, हर शइ अथनि, बसि उन्हनि वटि हुनरु न आहे। त उहो हुनरु असांखे जेको आहे ॾियणो पवंदो आहे। ऐं काफ़ी सारियूं नंढिड़ियूं नंढियूं शयूं, नंढा थांव इहे मां पाण बि खणी वेंदी हुअसि उते कमु करण जे लाइ। जीअं ही मुंहिंजो हमाम दस्तो आहे, फोटनि जूं खलूं साइड में शायदि पयूं आहिनि। त ईअं हिननि में खां अंदाज़ो कयो त हिननि खे ईअं माण्हू बि खपंदा आहिनि, जेके माइयुनि खे, इन मदर्स खे ट्रेन कनि, जेके हिननि जे ॿारनि खे ट्रेन कनि, टेबल मैनर्स सेखारिनि, ईअं जनरल लाइफ जा जेके आहिनि स्किल्स सेखारिनि। सो इलाही माण्हू हिननि जी हेल्प कंदा रहंदा आहिनि। उन्हनि में कॾहिं मां बि शामिलु हूंदी हुअसि, वञी सघंदी हुअमि उते। अक्सर मां हिननि खे इहो संडे ते टाइम ॾींदी हुअमि, संडे या सैटरडे। मोस्टली संडे हूंदो, छो त मुंहिंजे स्कूल जी सैटरडे मोकल न हूंदी, पर जीअं इतफ़ाक़ कंहिं ॾींहुं मोकल थी वञे त मां उहो बि हिननि सां टाइम तय करे पोइ हली वेंदी हुअसि। ऐं ही मां जेके हिते तस्वीरूं शेयर कयां थी, ऑरेंज कपिड़नि में मां आहियां, तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो। ऐं ही मां हिननि खे जेको नान सेखारियो त ही मदर्स पचाइनि पियूं पाण। हिते मां हुननि खे अटो ॻोहिणु सेखारियो ऐं पेड़ा ठाहिणु। सो उते जेको आहे ॿार ॾाढो इंजॉय पिया कनि जॾहिं मज़ेदार खाधो पचे पियो। ऐं कुझु वॾड़ियूं छोकिरियूं बि हुयूं जेके, त उन्हनि खे बि इहो सेखारियो वियो। ऐं हीअ तव्हां ॾिसंदव, हिकिड़ी त विज़िटर आहे, बाक़ी मदर्स आहिनि। हीअ मदर्स मां हिकिड़ी पचाए आई नान, त उन ॾाढो ख़ुशि थी ॾेखारियो त हीअ मां ठाहियो आहे। हिते मूं हिननि खे हिकिड़ी कुझु स्मोकी कढ़ाई ठाहिणु सेखारी हुई, त कोयलो बि मां घरां खणी वई हुअमि, त उते हुजे न हुजे। सो बहरहाल इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहियो। ऐं मां इंतिहाई मुहबत सां, इंतिहाई प्यार सां इहो कमु उते कंदी हुअसि। ही पोयां सभु मदर्स वेठियूं आहिनि, ऐं मुंहिंजे भरिसां जेका आहे बेनज़ीर रुस्तमाणी, उन वक़्त जी डायरेक्ट्रेस, साम्हूं ग्रीन कपिड़नि में जेका नज़र ईंदी तव्हांखे। ऐं उन ॾींहुं मां हिननि खे जंहिं ॾींहुं ही वारियूं वीडियोस फ़ोटोस तव्हां ॾिसो था, जंहिंमें मूंखे ऑरेंज कपिड़ा पातल आहिनि, त उन ॾींहुं मां खीरणी बि हिननि जे लाइ घर मां ठाहे वई हुअमि, इलाही वॾो बॉक्स भरे। उहो बि शायदि तस्वीर हिते किथे न किथे ईंदी, त ईअं ख़ाली हथ मां न वेंदी हुअमि। हीअ ॾिसो, हे बेनज़ीर रुस्तमाणी जे अॻियां खीरणी जो बॉक्स पियो आहे। त असां इलाही इंजॉय कंदा हुआसीं उते। ॿारनि जे लाइ ही उन खाधे मां हिसो सभु कढी वेंदियूं पंहिंजे पंहिंजे घर, उन जा घर बि अलॻि आहिनि सभिनीनि जा।
अंदरि हिकिड़ी जीअं कॉलोनी वांगुरु ठहियलु आहे। हिते ही ॿिए कंहिं दफ़े जूं तस्वीरुनि मां हिन में हिन खे पटाटनि जा उफराटा ऐं पटाटनि जूं टिकियूं ठाहिणु सेखारियूं। त उन में सभु यंग जेके छोकिरियूं थोरियूं वॾियूं 14-15 सालनि जूं बि आहिनि, त उहे ऑब्ज़र्व कनि पियूं, उहे बि सिखनि पियूं। वरी उन्हनि खां प्रैक्टिस बि कराई। ही मदर्स वेठियूं आहिनि जेके ॿारनि खे पालीनि थियूं उते, त ही सभु ॾिसनि पियूं। मां मुंहिंजो तरीक़ो थोरो डिफरेंट हूंदो आहे पराठो पचाइण जो, पटाटनि जो, त हिननि सभिनी उहो सिखियो ऐं पोइ वारे वारे सां कुझु छोकिरियुनि बि पचायो ऐं कुझु मदर्स बि पचायो। ब्लैक ही स्काफ में ज़ीनत आहे, उते ऑफिस में कमु कंदी आहे, इहा मुंहिंजी स्टूडेंट आहे, स्टूडेंट रही चुकी आहे। त हीअ ज़ीनत आहे ब्लैक में, ॾाढी प्यारी, ॾाढो प्यार सां उते कमु करे थी, विलेज में ऑफिस वर्क कंदी आहे। पोज़ीशन जे लाइ छा आहे मूंखे नथो अचे उहो हिन महिल ज़हन में, त तस्वीरूं कुझु कटिजनि थियूं, बहरहाल माइंड न कजो। सो ईअं छोकिरियूं जेके हुयूं उन्हनि पराठा पचाया, मदर्स बि पचाया ॾाढे शौक़ सां। वरी उन्हनि जे पंहिंजे पंहिंजे ॿारनि वेही खाधा, जेके उन्हनि जे घर जा ॿार हुया, बाक़ाइदा उन्हनि खे अम्मी ममा मम्मी इहे सॾनि था इन्हनि लफ़्ज़नि सां। ऐं हुननि माइनि खे अलाउ न आहे त उन्हनि खे दड़को ॾियनि या उन्हनि सां मिसबिहेव कनि। हीअ हिकिड़ी वॾी छोकिरी इहा सिखे पई, इन पचायो इहो पराठो ऐं ॾाढो सभिनी इंजॉय कयो उनखे। असांखे ॾाढी तारीफ़ कई, शाबाश ॾिनीसीं, हीअ सभु हिते खाइनि था हिन जो पचायल पराठो। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हौसला अफ़ज़ाई बि करणी हूंदी आहे। एप्रिशिएट कंदासीं त हुननि जी अॻियां बि कमु करण ते दिलि चाहींदी। सो हीअ तमामु हिकिड़ो ख़ुशगवार हिते माहौल हुयो ऐं ॾाढी ख़ुशि पई थिए त मां इहो पचायो आहे। हीअ ॿी छोकिरी आहे जेका ट्राई पई करे। उनखां पोइ हीअ हिकिड़ी मदर हुई जंहिं पचायो पराठो, उनजा ॿार उन सां सभु गॾु बीठा आहिनि। इहे ॿार अलॻि अलॻि घरनि जा आहिनि, हिन माइन जा ॿार बि न आहिनि, हे सभु खाइनि था हिते। ऐं हुननि खे कॉन्सेप्ट इहो आहे त हीअ तव्हांजी माउ आहे, हे तव्हांजा भाउ भेण आहिनि। हिते असां पटाटनि जूं टिकियूं पिया ठाहियूं ऐं किचन में इहो सेखारण जो सिलसिलो जारी आहे। त अंदाज़ो कयो त माण्हुनि खे कहिड़ी कहिड़ी मदद खपंदी आहे, कहिड़ी कहिड़ी मदद जी ज़रूरत हूंदी आहे। ज़रूरी न आहे त असां पैसो ॾेई सघूं, हुननि खे टाइम बि खपंदो आहे, हुननि खे असांजो स्किल बि खपंदो आहे। शाम जा 5:15 थिया आहिनि, काफ़ी थधी हवा हली रही आहे ऐं पाणी इलाही थधो थी वियो आहे। त सोचां थी त अॼु जेको आहे गीज़र ऑन करे छॾियां, छो त ॿार बि सुबुह जो थोरा परेशान था थियनि विझण में। ऐं राति जो पचाईंदमि मां बिरयानी। त सुराण हिते चांवर भिॼाए छॾिया आहिनि, चिकन कढी रखियो आहे, माशाल्लाह बसर बि कटे छॾिया अथई। त हिननि जो कंदमि मां हाणे दाग, छो त दाग में इलाही टाइम लॻंदो आहे। त मां सांझी जी निमाज़ खां पहिरियों हुनजो ॿोड़ ठाहे छॾींदमि ऐं उनखां पोइ जेको आहे मां निमाज़ पढ़ी अची बिरयानी ठाहींदमि। बसरनि जो दाग थी रहियो आहे ऐं मूंखे लॻो त अॼु जो व्लॉग जेको आहे तमामु नंढो ठहंदो, पर मूंखे हैरत थी लॻे त हीउ नॉर्मली ठहियो आहे या थोरो वधीक ई ठही वियो आहे। ऐं कमु त मूंखे अञा ताईं इलाही आहे, पर मां पंहिंजे हिन क्लिप में जेको आहे व्लॉग खे एंड कंदसि, छो त हीअ मानी वानी पचाइण खां पोइ अञा पर्सनल मां पंहिंजी जेका पैकिंग कोन कई आहे ऐं मूंखे अञा ताईं कंफर्म न आहे त मां सुभाणे थी वञा या परीहं थी वञा। ऐं उनखां अलावा अॼु जीअं कट पीस वठी आयमि ऐं जेके चैरिटी में ॾियण जे लाइ, ऐं जेके पहिरियों खां हिननि जा रील धागा लेसिस वग़ैरह पयूं आहिनि, रील न वरिता अथमि, उहे अञा वठिणा आहिनि। त उहे सभु पिया आहिनि अञा, उन्हनि जी बि पैकिंग न कई आहे। सो अञा कमु बाक़ी आहे, कमु त खुटण जो न आहे, माण्हू खुटी वेंदो, कमु कोन खुटंदो। सो मूंखे ॾाढी माना ख़ुशी बि थिए थी, हैरत बि थिए थी त मां जहिड़ो सोचियो हुअमि त बिल्कुलु ई कोई 5-6 मिंटनि जो व्लॉग हूंदो, पर ईअं न आहे। कमु बि सभु कया अथमि, शेयर बि तव्हां सां सभु कयो अथमि। सो हाणे जेकॾहिं मां सुभाणे घर में हूंदमि त वरी व्लॉग ईंदो, न त मां सुबुह जो यूट्यूब ते पोस्ट करे छॾींदमि। त हाणे अॼु जो व्लॉग कोन्हे। सो इनशाअल्लाह दुआ कजो, अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे हमेशह। ऐं मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हां इंजॉय कयो हूंदो, ख़ासि करे SOS वारो जेको हिसो हुयो। उनखां सवाइ अञा बि कुझु आहे मां वटि SOS जे हवाले सां शेयर करण जो, कुझु डिफरेंट, कुझु नओं जेको तव्हांजी मालूमात में बि इज़ाफ़ो कंदो, उहो मां इनशाअल्लाह आहिस्ते आहिस्ते शेयर कंदी रहंदसि। सो ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे जो नथी चवां छो त ख़बर न आहे। सो जेसिताईं ॿीहर मिलूं, अल्लाह भाई।